सिराणी में ज़रई दवाउनि जे नाले ते रेती विकिरो करण जो इंकिशाफ थियो आहे। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। अरिड़हं रजिस्टर्ड थियल कंपनी जी ज़रई दवा जे बाचके मां रेती निकिती। डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आबादगार अॻवाननि जो इहो चवणु आहे। आबादगार अॻवाननि जो चवणु हो त ॼाणायल ज़रई दवा 2500 खां 4500 रुपयनि में विकिरो थी रही आहे। सिराणी में ज़रई दवाउनि जे नाले ते रेती विकिरो करण जो इंकिशाफ थियो आहे। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। रजिस्टर्ड थियल कंपनी जी ज़रई दवा जे बाचके मां रेती निकिती। डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आबादगारनि तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था शाहनवाज़ चावड़ो खां। जी शाहनवाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, सिराणी शहर में गैर मयारी 2 नंबर दवाउनि जो विकिरो जारी आहे। जॾहिं त दुकानदारनि पारां नाले वारनि कंपनियुनि जा बैगनि ते लेबल लॻाए गैर मयारी ऐं मुदेखाज ऐं रेतीअ सां भरियल बैग विकिरो करे रहिया आहिनि। दुकानदारनि पारां आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे कंगार करे रहिया आहिनि। हेॾे त सिराणी शहर मां वरितल दवाउनि जा आबादगारनि पारां स्प्रे करण बावजूदि दवाउनि टके जो असर न थियूं ॾेखारीनि ऐं वेतर फसलुनि खे नुक़सान ॾेई साड़े रहियूं आहिनि। जॾहिं त लाॻापियल खाते एग्रीकल्चर खे आबादगारनि पारां बार बार शिकायतूं करण बावजूदि का बि कार्रवाई करण जे लाइ ठीकु आहे, वॾी तयारु न महिरबानी आहिनि। शाहनवाज़ अपडेट करण जे लाइ।